ही दुनिया जो सभ खां वॾो नोट आहे। अच्छा हा ऐं माना हेसि ताईं हिन खां वॾो को नोट कोन नोट छपियो आहे। कोन्हे ही हिन जी साइज़ केतिरी आहे? अच्छा ही छा आहे? ही गोल्ड फॉइल नोट आहे। शयुनि खे तरतीब सां रखियो आहे, माना 1000 खां वठी रुपए ताईं था वठा। हा पहिरियों नोट इहो ई आहे 100 रुपए जो, 10 रुपयनि जो, 5 रुपया। अच्छा ही जॾहिं जारी थियो 1953 खां 55 जे विच में त पाकिस्तान में वॾा एहतजाज थिया त तस्वीर हराम आहे। सही ऐं हिननि ते बंगाली ॿोली बि गॾु आहे। उन खां पोइ ख़तमु कयो 1971 खां पोइ। ही 100 जो नोट ॾिसो केॾो वॾो आहे। 1000 खां शुरू थियो आहे इहो साॻियो नंबर। हिन में 500 में आख़िर में 786 आहे। ही 100 रुपए में बि आहे, 100 रुपए में बि आहे, 50 रुपए में बि 50 रुपए में बि आहे। ज़बरदस्त संभाल ॾाढी सुठे नमूने करे पियो। इहा मूंखे ॻाल्हि वणे पई। ऐं ही ॿ सिकंदर आज़म जा सिक्का आहिनि। त दोस्तो ही आहे इरफान वज़ीर सुमरे जो घर। ग़रीबाणो घर आहे जिते ही नौजवान रहे थो। ही आहिनि अरगोननि जे दौरे जा सिक्का अच्छा जेके हितां शुरू पिया थियनि। उहे तव्हां किथां कया? फोटो निकिरण खां पोइ हिन कैमरा मां, हिन कैमरा मां निकिरंदो। ऐं ही उन ई वक़्तु डेवलप थी ॿाहिरि निकिरी ईंदो। ही उहा कैमरा अथव, ॾेखारियो। ज़बरदस्त यार। अच्छा ही ॾिसो, ही पुराणा प्रोडक्ट आहिनि जेके क्रीमूं पाउडर वग़ैरह तिब्बत जा ख़ासि करे इस्तेमालु कंदा हुआसीं। ऐं ग्रामोफोन जा रिकॉर्ड। हा ग्रामोफोन जा रिकॉर्ड आहिनि। ऐं ही पंहिंजो हेठां कुझु रेडियो पिया आहिनि मुंहिंजा। दोस्तो हिन लालटेन सां बि ॾाढियूं यादूं वाबस्ता आहिनि। पहिरियां तस्वीरूं न लॻाईंदा औरतुनि जूं। हा पहिरीं कोन लॻाईंदा, अंगूठो लॻाईंदा बसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तो। आऊं हिन वक़्तु जामशोरे जी रेलवे कॉलोनी जे हिकु घर में मौजूदु आहियां। हिते हिकु अहिड़ो ग़रीब नौजवान रहे थो जेको भाॼी खपाए गुज़र सफ़र करे थो, पर संदसि शौक़ु ॾाढो अमीराणो आहे। हू पुराणियूं शयूं गॾु करण जो शौक़ु रखे थो। सवनि जी तादाद में अहिड़ियूं शयूं वटि गॾु थियल आहिनि जेके ॾिसी तव्हांखे पंहिंजे नंढपण जी यादगिरी बि अची सघे थी, तव्हांजी दिलि ख़ुशि बि थी सघे थी ऐं तव्हां हैरान बि थी सघो था। त अचो त मिलूं हुन नौजवान सां। त दोस्तो ही आहे इरफान वज़ीर सुमरे जो घर। ग़रीबाणो घर आहे जिते ही नौजवान रहे थो। त दोस्तो तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं ॾेखारियूं था, सवनि जे तादाद में आहिनि। ऐं हीअ आहे इरफान वज़ीर सुमरो। इन सां तव्हांजी कचहरी करायूं था। पहिरीं हिकु नज़र हिननि शयुनि ते विझूं था। तमामु पुराणियूं शयूं हिते रखियल आहिनि। ऐं हीअ दोस्त किथां इहे शयूं हथु कयूं आहिनि, कीअं गॾु कयूं आहिनि, केतिरो वक़्तु लॻो आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, इन जा तफ़सील भाउ ॿुधाईंदो। त इरफान खे असां रिक्वेस्ट कयूं था त असांखे पंहिंजो ही नंढिड़ो म्यूज़ियम विज़िट कराए। हा इरफान। हा ही सभ खां पहिरियां त ही किताब आहिनि मूं वटि जेके कुझु दोस्तनि ॾिना आहिनि, कुझु लेखकनि पाण ॾिना आहिनि हिन नंढड़े मुंहिंजे ज़ाती म्यूज़ियम लाइ। उनखां अलावा केतिरा किताब थींदा? ही तक़रीबन 1000 किताब आहिनि। तारीख़ जे मौज़ू ते, नाविल ते आहिनि। 1000 किताब त कोन था लॻनि? 1000 थी वेंदा। अच्छा तव्हां काउंट कया आहिनि? न काउंट कया आहिनि, पर 700-800 ताईं यादि आहे मूंखे। उन खां पोइ बि कुझु मथे लॻाया आहिनि। अच्छा मौज़ू कहिड़ा कहिड़ा आहिनि? मौज़ू हिन में तारीख़ ते आहिनि ऐं नाविल आहिनि ऐं हिन खां अलावा बायोग्राफीज़ आहिनि। कुझु अहिड़ा तारीख़ी किताब आहिनि। हीअ सॼो जेको लाइन आहे इहे हिन टाइम किताब तक़रीबन नापीद थी चुका आहिनि, मिलनि कोन पिया कंहिंखे बि। हीअ सिर्फ़ु मूं वटि ई मौजूदु आहिनि। जे हूंदा बि त तमामु घटि हूंदा। तव्हां दावा कयो था पाण? दावा कयूं था। हा अच्छा ठीकु आहे। संगत वटि हूंदा, हिन खां वधीक हूंदा। उन खां पोइ हीअ कैसेट्स आहिनि, पुराणियूं मुख़्तलिफ़ कैसेट्स आहिनि। हिन में VCR जूं कैसेट आहिनि ऐं हू पंहिंजी टेप जूं आहिनि ऐं डिस्कूं आहिनि। अच्छा सही आहे। हा हिन में ऐं ग्रामोफोन जा रिकॉर्ड? हा ग्रामोफोन जा रिकॉर्ड आहिनि। ऐं हीअ पंहिंजो हेठां कुझु रेडियो पिया आहिनि मुंहिंजा। अच्छा सही आहे। हिन खां अलावा हीअ TV पई आहे नंढी, कुझु ॿियो सामान आहे, पुराणियूं घड़ियूं आहिनि। कंहिं दौर में ई नंढियूं टीवियूं ईंदियूं हुयूं। माण्हू दुकाननि में या ऑफिसनि में रखी ॾिसंदा, ख़बरूं ॿुधंदा। हेठां वरी कुझु ब्रांड्स जूं पैकेजिंग आहिनि पुराणियूं। अच्छा हा हीअ माचिस बि कलेक्ट कंदो आहियां मां। अच्छा हा पुराणा माचिस अथव? उन दॿियूं अथव पुराणा? न पुराणी न आहिनि। हिन खे कुझु टाइम थियो आहे गॾु कंदे। हा सही आहे। अच्छा इहो तव्हां पुछंदासीं त तव्हां पुराणे खां पुराणी कहिड़ी शइ आहे उहा बि असांखे ॾेखारिजो। सभ खां अहम कहिड़ी शइ आहे उहा बि ॾेखारिजो। जी जी सभ खां पुराणी शइ त मूं वटि सिक्का मौजूदु आहिनि पुराणा। सही आहे, सिक्का बि ॾिसूं था। उहे बि ॾिसूं था। पुराणा टेलीफोन सेट? टेलीफोन्स आहिनि बिल्कुलु। ही मोबाइलूं आहिनि पुराणियूं। हा शुरूआति जीअं थी। अच्छा हाणे ही बटण वारियूं मोबाइलूं असां लाइ नायाबु थींदी थी वञनि। हा बिल्कुलु। जे ही चार्जर आहे जंहिंखे असां त ॾेढर वारो चार्जर चवंदा हुआसीं ऐं हाणे जनरेशन खे ख़बर ई न आहे। अच्छा ही मोबाइल कार्ड? हा ही कार्ड आहिनि पुराणा।
अच्छा ही वीडियो गेम्स हाँ ही वीडियो गेम जेका पाण टीवी ते लॻाया खेॾंदा हुआसीं शुरूआत ई असांजी वीडियो गेम ही टोकन छा जा रखिया आहिनि तव्हां? इहे कसिनो में यूज़ थींदा आहिनि उहे टोकन आहिनि अच्छा जुआ लाइ जो हाल आहे इहे बि कंहिं दोस्त ॾिना हुआ मां चयुमि ठीकु आहे मां रखी थो छॾियां अच्छा ही पुराणी ही कैमरा पुराणा कैमरा आहिनि रोल आहे विच में ऐं ही मुख़्तलिफ़ कैमराऊं आहिनि पुराणियूं हाँ ही दोस्तो ये फोटो अथव जो उन ई वक़्तु फोटो निकिरण खां पोइ हिन कैमरा मां इन कैमरा मां निकिरंदो ऐं ही उन ई वक़्तु डेवलप थी ॿाहिरि निकिरी ईंदो हम्म, ही उहा कैमरा अथव हाणे ही बिल्कुलु ख़तमु थी वियूं आहिनि दोस्तो भाउ जी महिनत तव्हांखे कीअं पई लॻे इलाही शयूं आहिनि भाउ वटि इलाही शयूं तव्हांखे ॾेखारींदा वारे वारे सां ही तंबूरे जा मॉडल्स हा ही कुझु रेप्लिकास आहिनि शयुनि जूं अच्छा हा जेतिरियूं मुंहिंजे बजट में अचनि थियूं जेतिरो मुंहिंजे वस में आहे सही ओतिरो ही कलेक्ट मुख़्तलिफ़ ही साज़ मुख़्तलिफ़ म्यूज़िक इंस्ट्रूमेंट आहिनि साज़ आहिनि सही जंहिंमें ही चंग बि मौजूदु आहे हीअ अफ्रीकन साज़ आहे जंहिंखे मरिम्बा चवंदा आहिनि हीअ लोकली ॾाढो अफ्रीका जे हर घर में ॿार वॾा वॼाईंदा रहंदा आहिनि सही ही ॿारनि जा रांदीका ही हाथियूं आहिनि ही मुंहिंजो बचपन जो हाथी आहे अच्छा। हिन सां मुंहिंजा वॾा भेनरूं ॿाहिरि मां बि खेॾियुसि बाबा कोयटा मां आंदो अच्छा उन खां पोइ मां जिथे बि हाथियूं ॾिसंदो आहियां उहो ख़रीद कंदो आहियां सही ही कुझु काशी जो कमु आहे हाँ दोस्तो महिनत वीचारे ॾाढी सुठी कई आहे इरफान वज़ीर अच्छा तव्हां पंहिंजी क्वालिफिकेशन ॿुधाइजो ऐं कंदा छा इहो बि ॿुधाइजो मूंखे मां BS कई आहे बॉटनी में हिन में फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में ऐं मुंहिंजो सब्ज़ी जो कमु बि आहे ऐं हिन खां अलावा हिकिड़ो स्कूल हलाईंदो आहे मुस्लिम हैंड्स जो अच्छा हा ऐं सही। हुनमें भाॼी वॉलंटियर खपाईंदा आहियो? जी जी भाॼी खपाईंदो आहियां ऐं उन खां अलावा शाम जो 2 खां 3 कलाक कढी करे वॉलंटियर जे तौरु मां ॿार पढ़ाईंदो आहियां अच्छा माशाल्लाह यार इहो त भलो कमु था कयो ही मॉडल्स आहिनि ऐं जिन 3 नोटनि ते मोहन जो दड़ो जेका तस्वीर हुई लॻियल आहे उहे 3 नोट फ्रेम करे रखिया आहिनि अच्छा सही आहे यार ॾिसो अज़ीम तहज़ीब जो ओहञाण दुनिया जी सभ खां अज़ीम सभ खां पुराणी तहज़ीब जा ओहञाण जेको आहे उन जी तस्वीर रुॻो लॻाईंदा 10 रुपए जे नोट ते 20 रुपए जे 20 नोट रुपए जे ते नोट ते हा वॾे में वॾे नोट ते लॻाइणु घुरिजे तस्वीर 5000 जो वॾो नोट आहे त उन ते लॻाइणु घुरिजे न ऐं असां सिंधी माण्हू इन ॻाल्हि खे नोट ई नथा कयूं अहमियत ई नथा ॾियूं अच्छा ही काठ जो रांदीको आहे गाॾी हा गाॾी अच्छा सही अच्छा हिन जी बाक़ाइदा तव्हां सफ़ाई सुथराई छंड फूक बि कंदा हूंदो सामान जी 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 बिल्कुलु कंदो आहियां पर ही कुझु ॾींहंनि खां असल में टाइम जेको आहे न कढंदो आहियां हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं जुमो अच्छा हा हर हफ़्ते हिननि जी सफ़ाई बि कंदो आहियां जुमे ते कुझु ख़रीदारी बि करे ईंदो आहियां अच्छा दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि लाइ माज़रत ॿिनि ॻाल्हियुनि लाइ माज़रत हिकिड़ो त मूंसां यासिर कोन्हे गॾु अकेलो आहियां यासिर खे एमरजेंसी में केॾां असाइनमेंट ते मूं पाण मोकिले छॾियो न गॾु अचूं आहे इन जे करे थोरो कैमरा वर्क ही जुगाड़ी अथव ऐं ॿियो लाइटिंग जो हिते इशू आहे लाइट कान्हे का हिकिड़ो ई बल्ब ई हले पियो इन लाइ बि माज़रत ही शायदि सोलर ते पियो हले अलाए UPS ते लाइट भाउ ॿुधाए पियो त आहे कान हीउ ग़रीबाणो हिकिड़ो इलाइक़ो आहे रेलवे कॉलोनी हे जेके असांजे घरनि में पहिरियां मौजूदु हूंदियूं कचूं चुल्हियूं हा ऐं हे कुन्नी हुई ठिकर जी ठिकर जी हा ही दांगी आहे हा ऐं पहिरियों तओ जेको असां वटि हूंदो हुयो बिल्कुलु बिल्कुलु ही पंहिंजो चक्रो आहे हा वेलण चक्रो हा वेलण चक्रो मटियूं हम्म, ही पाणीअ जा थांव अच्छा ही चुल्हि थोरी ॾेखारिजो असांखे जी ही हटायो हा दोस्तो ही ॾिसो हा अञा ताईं ॿाराड़ी में हीअ चुल्हि इस्तेमालु थिए थी ही रांदीको ॾिसो दोस्तो ही पुराणो रांदीको रांदीको असां बचपन में काफ़ी इस्तेमालु कयोसीं कुझु ख़राबु थी वियो सही आहे साइड ते करे रखियो आहे सही छबी छबी आहे अच्छा टोकरी ही सिगरी सिगरी वाह वाह सिगरी ॾिसो दोस्तो हिनखे थोरो खोलिजो सिगरी खे जी हिन में ॿूरो पवंदो हुयो काठ वारो हा ऐं पोइ हुनखे ॿाहिरि ॾींदा हुआसीं त काफ़ी टाइम हलंदी हुई सही आहे अच्छा ही मूरखणी ॿारनि जो मथो विहारण लाइ हम्म, अच्छा ही छा आहे बाक्स छा जो आहे ही नॉर्मल बॉक्स आहे अच्छा ही रहियल आहे रहियल आहिनि क़ाइदो पढ़ण लाइ ॿार क़ाइदो पढ़ंदा आहिनि ठिकर जा रांदीका रांदीका ही वरी असांजे बचपन जा रांदीका आहिनि अच्छा हा मुंहिंजे भेनरुनि जा मुंहिंजा अच्छा उहे बि तव्हां संभाले हा इहे बसि मां संभाले वाह रखिया वाह आहिनि ऐं हेॾां ही कुझु सही आहे इहे तारा जी आहे ताराजी हा
तारा जी पुरानी तारा जीअं काफ़ी टाइम पहिरियां असां वरिती हुईसीं। अच्छा हा हिन ते सब्जी वग़ैरह जेको नंढो आइटम हूंदो उहो तुरंदो 2 किलो खां मथे हिन ते न तुरंदो। अच्छा हा दोस्तों हीअ बि रांदीका अथव हीअ छॿियुनि जा रांदीका विंजणा हीअ छॿियूं ॾिसो केतिरियूं ख़ूबसूरत डिज़ाइन्स आहिनि ऐं हीअ सिंधी हाट पाट मानी रखण लाइ छॿी ऐं हीअ शादियुनि में मूड़ो रखण लाइ ॾियण लाइ इस्तेमालु थींदो आहे। इहा बि छॿी आहे पर हीअ नंढी साइज़ जी आहे ईअं ई आहे न भाउ हा हीअ ठिकर जा थांव मथे ही सभु गुलदान आहिनि। हिकिड़े कुंभार आहे कुंभार पाड़े जो दोस्त आहे मुंहिंजो हा हा ही उन मूंखे ठाहे ॾिना। अच्छा हा म्यूज़ियम रखण लाइ। सही अच्छा हीअ कॾहिं खां तव्हांखे शौक़ु आहे छा सबबु आहे जो हेॾियूं तव्हां शयूं गॾु कयो था किथां हथु कयो था हिननि खे? शुरूआती शौक़ु त मुंहिंजो सिक्का गॾु करणु टेलीफोन कार्ड गॾु करणु उन खां अलावा नोट गॾु करणु बैंक नोट पुराणा ॿाहिरि मुल्कनि जा। हा उन खां पोइ वरी हीउ वधंदो वियो तारीख़ी शयुनि ॾांहुं वियुसि। उन खां पोइ कुझु एंटीक्स जेके मां मुंहिंजे हथ में हुया जेके वसनि हुआ कुझु दोस्त ॾींदा आहिनि कुझु पाण जमा कंदो आहे जंहिं संगत खे ख़बर आहे जंहिं वटि का पुराणी शइ हूंदी आहे पहिरियां मूंसां राब्तो कंदा आहिनि मां तोखे ॾियूं या पोइ असां केॾे हेॾे होॾे कयूं। सही सो ईअं अच्छा हीअ दोस्तो हीअ बोर्ड हिन बोर्ड खे असां यादि पिया कयो हिन ते बि अचूं था हेॾां बि शयूं काफ़ी रखियल आहिनि हीअ शायदि पुराणा ख़त वग़ैरह आहिनि इन्हनि ते बि अचूं था हीअ तस्वीरूं आहिनि हीअ शोपीस वग़ैरह आहिनि इन्हनि ते बि अचूं था पर हीअ ॾिसो हीअ ॿारहाड़ी जे घरनि में हीअ त मुंहिंजे ख़्याल सां जिस हुनजो टीन जो आहे पर काठ जा हूंदा हीअ कबट हीअ नंढी साइज़ हिन खां वॾा हूंदा हुआ जंहिंखे असां उते फ्रिज चवंदा हुआसीं देसी फ्रिज। फ्रिज त न बसि इहो कबट छॾींदा हुआ। हा कबट घणो करे वरी इन में खाइण पीअण जूं शयूं रंधिणे में रखिबो हुयो न बिलनि वग़ैरह खां जेको आहे उन्हनि जो बचा चाकू ॿाहिरि रखिया आहिनि संभाले हीअ ॾिसो हीअ छाजो बॉक्स आहे भाउ? ही ज्वेलरी बॉक्स आहे ही बि काफ़ी पुराणो आहे। अच्छा ही मुंहिंजी अम्मा जो आहे हे तव्हां खोले ॾेखारियांव। ॾेखारियो ज़बरदस्त यार वाह ही शीशो हूंदो जेको हिन में लॻंदो ऐं केतिरो पुराणो हूंदो हीअ? ही तक़रीबन मां सम्झां थो 25 साल अॻु में जो हूंदो एतिरो पुराणो हूंदो। सही ही मुंहिंजी अम्मी वठी आई कोयटा मां। अच्छा हा ऐं हार वग़ैरह आहिनि मुख़्तलिफ़ हार आहिनि मालाऊं आहिनि। हा हीअ ॾिसो गैस जा गोला इहे घरनि में लॻाइबा लोड शेडिंग लाइ पोइ हिन में हू छा पवंदो नालो मूंखे विसरी वियो आहे मिंटर पवंदो हिन में कपिड़े वारो। हा कपिड़े वारो सही हीअ जानवरनि जे ॻिचीअ ॿधण लाइ घंटियूं सही। अच्छा हीअ ॾिसो ही पुराणा प्रोडक्ट आहिनि जेके क्रीमूं पाउडर वग़ैरह तिब्बत जा ख़ासि करे इस्तेमालु कंदा हुआसीं। अच्छा मुसाग ऐं हीअ ट्यूब आहे को तिब्बत पाउडर वाह वाह ॿारनि खे लॻंदो अञा ताईं बि अचे थो डेंटोनिक पाउडर। हा हीअ वेज़लिन सियारे जो ख़ासि जेको आहे हीअ आइटम आहे वाह वाह ज़बरदस्त डेंटोनिक वाकई यार हीअ बि पुराणी हाणे डेंटोनिक बंदि थी वियो आहे न अचे पियो अञा अचे थो हा पर मख़सूस माण्हू इस्तेमालु न कनि जेके अॻु में कंदा। हा सुरमे जूं सरायूं वाह वाह लालटेन ज़बरदस्त वाह वाह दोस्तो हिन लालटेन सां बि ॾाढियूं यादूं वाबस्ता आहिनि। हीअं खुलंदो हुयो हा ऐं हिन में बि वटि पवंदी जंहिंखे असां ईअं करे ऐं मथे कंदा हुआसीं हिन में घासलेट ऐं हीअ घासलेट वारो वाह ज़बरदस्त माना हिन कमरे में हिन नंढे म्यूज़ियम में पहुची तव्हां ईअं सम्झो त माज़ी में पहुची वञो था ज़बरदस्त यार केतिरी वीचारे महिनत कई आहे। किथां वठी था अचो सामान दोस्त बि तव्हांखे ॾियनि था तव्हां ॿुधायो ॿियो मार्केट मां वठी मार्केटुनि मां बि जीअं कबाड़ी बाज़ार लॻंदी आहे जुमे ते ओॾां वञणु थींदो आहे नया पुल कराची में सदर में पुराणो सामान मिली वेंदो आहे। अच्छा उतां वठी ईंदो आहे। पोइ केतिरो तव्हां महीने में सामान वठी था अचो केतिरो गॾु कयो था? मां रखंदो आहियां तक़रीबन 8 खां 10 हज़ार रुपया हर महीने। अच्छा हा मां पाण ते घटि ख़र्चु कंदो आहियां ऐं कुझु बचाए पैसा मां हिन सामान ते वधीक कंदो आहियां छो जो हीउ मुंहिंजो शौक़ु आहे हीउ ख़तमु नथो थिए हेॾियूं ॾींहं वधे पियो हा मिले तव्हांखे छा थो हिन मां? मिले त कुझु कोन पियो बसि हीउ मुंहिंजो ईअं सम्झो त हिकिड़ो पैशन आहे। न ठीकु आहे शौक़ जा बि सबबु हूंदा आहिनि न हिन शौक़ जो सबबु छा आहे इहो ॿुधायो मूंखे। हिन शौक़ जो सबबु इहो आहे त शुरूआति खां वठी मूंखे तारीख़ी जायूं घुमण जो ॾाढो शौक़ु हो
त उन जे करे वरी उते वञी करे अहिड़ियूं शयूं ॾिसंदा हुआसीं। म्यूज़ियम घुमण जो शौक़ु आहे। मां तव्हांखे कलेक्शन ॾेखारींदुमि। मूं जेके जेके अॼु ताईं म्यूज़ियम घुमिया आहिनि उन्हनि जूं टिकेटूं मां संभाले रखियूं आहिनि। अच्छा हा, लाहौर जा हुजनि या पंहिंजो हैदराबाद, कराची, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा। सो मां उहे बि उतां ई इंस्पिरेशन मिलंदी आहे मूंखे। अच्छा दोस्तो, ये पटियूं ॾिसो, पटियूं ऐं स्लेट, अम्मा सोनी। ही मुंहिंजी अम्मा लिखी हुई आहे पाण। अच्छा पाण लिखियो आहे, सही आहे। पुराणो टेलीफोन सेट, पुराणो अलार्म क्लॉक। सही आहे। ही छा आहे? हिन एल्बम में कुझु पुराणा डॉक्यूमेंट्स आहिनि ऐं यादगिरियूं आहिनि। हा, ही छा आहे ॾेखारियो? ही पोस्टल मनी आहे, पोस्टल ऑर्डर जंहिंखे चवंदा आहियूं। हा, कहिड़े साल जो आहे? हिन में साल लिखियलु हूंदो, हिन ही भरियल न आहे त हिन में एग्ज़ैक्ट साल न आहे लिखियलु। हाँ, हिंदी में गुजराती अला हिंदी लिखियल आहे उर्दू सां गॾु। रावलपिंडी जो आहे। अब हे 1971 खां पहिरियों हूंदो जॾहिं बंगाली आहे। ही पोस्ट कार्ड आहिनि। ही तक़रीबन 50 साल पुराणा आहिनि। हे 70 जे ॾहाके जा आहिनि। ज़बरदस्त। ॾेखारींदा हलो। ही बेनज़ीर वारा पोस्ट कार्ड आहिनि। अच्छा। हा, ही लियाकत अली खान जो आहे। सही, अॻिते हलो। हा, अॻिते हलो। ईद कार्ड आहे न? हिन खे मिंट शीट चवंदा आहिनि। ही बि पोस्टल स्टैम्प सां गॾु ईंदियूं आहिनि। सही। ॾेखारींदा हलो। ही पुराणा NIC। हे ॿई बि मतिलबु मुंहिंजे बाबा जो आहे, हिकिड़ो मुंहिंजी अम्मी जो आहे। पहिरियां तस्वीरूं न लॻाईंदा औरतुनि जूं। हा, NIC पहिरीं कोन लॻाईंदा, अंगूठो लॻाईंदा बसि। ही मुख़्तलिफ़ कार्ड बि रखिया आहिनि। ही अॻु में ईंदा हीरो कार्ड जंहिंखे चवंदा। हिन में मुख़्तलिफ़ क्रिकेटर्स अदाकारनि जो हूंदो। ही कराची जे के इलेक्ट्रिक जो बिल आहे। अच्छा। हा, तक़रीबन 1970 जो आहे। ही बि सही आहे। अॻिते हलो। ही टेलीफोन जा कार्ड आहिनि। ही हॉस्पिटलुनि जा मुख़्तलिफ़ कार्ड आहिनि, हेल्थ कार्ड जंहिंखे चइजी। सुठी ॻाल्हि भाउ इरफान वज़ीर जी आहे जो वॾी निफ़ासत सां संभाले शयूं रखी अथसि। माना सफ़ाई सुथराई जो बंदोबस्तु आहे, पुराणियूं शयूं आहिनि त उनखे सुठे तरीक़े सां उन प्रिज़र्व कयो आहे। ही टीवी जो लाइसेंस आहे। अॻु में टीवी रखबी त लाइसेंस हूंदो। हा, लाइसेंस वठिणो। टीम हिकिड़ी बाक़ाइदा चेक करण ईंदी हर 3 महीने। अच्छा, हिननि में छा आहे? हिननि में सिक्का आहिनि। सिक्का आहिनि। सिक्का ॾेखारिजो। जी। अच्छा, ही ॾिसो, ही पुराणा चेक आहिनि। अच्छा। हा, पुराणी बैंकुनि जा जेके हाणे तक़रीबन ख़तमु थी विया आहिनि। ही पंजाब बैंक जो आहे, 1948 जो। अच्छा। ही चेक आहे। सही। हे द फ्रंटियर बैंक, ही बि ख़तमु थी वई आहे। कराची में हूंदी। अच्छा। ही हबीब बैंक जो आहे। ही ऑस्ट्रेलिया बैंक जो आहे। ही बि कराची में ही ख़तमु थी वई। सही आहे। ये अमेरिकन एक्सप्रेस कंपनी जा चेक निकितल आहिनि। ही यूनाइटेड बैंक जा निकितल आहिनि, UBL जा। इहे तव्हां किथां था कया आहिनि? इहे बि मुख़्तलिफ़ माण्हुनि खां, कुझु दोस्त आहिनि जिनखे जेके शयूं मूं वटि एक्स्ट्रा हूंदियूं आहिनि मां उन्हनि ॾे मोकिलींदो आहियां। जेके हिन में ॿाहिरि मुल्कनि जा सिक्का आहिनि, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा। अच्छा, वाह यार, ही ईरान जा आहिनि। ज़बरदस्त। संभाल ॾाढी सुठे नमूने करे पियो। इहा मूंखे ॻाल्हि वणे पई। ही वरी मुख़्तलिफ़ मुल्कनि जा आहिनि, हिकु हिकु ॿ ॿ अलॻि अलॻि मुल्कनि जा। पुराणे में पुराणो कहिड़ो सिक्को आहे हिन में तव्हां वटि? पुराणे में पुराणो सिक्को मूं वटि कुशान दौर जा आहिनि, जेके 2000 साल पुराणा आहिनि। ऐं उन खां अलावा अरगोननि जा आहिनि। हा, उहे बि ॾेखारियां। ब्रिटिश दौर जा आहिनि, बहावलपुर जा आहिनि सिक्का। हाणे ॿाहिरि हलूं था। हा हलो, ही ॿाहिरि खणी हलो। हा, ॿाहिरि दोस्तो हलूं था थोरो। हिते रोशनी जो बि आहे निज़ाम घटि, वरी अचूं था वापसि। भाउ जो आहे ग़रीब माण्हू घर, पर माशाल्लाह साफ़ सुथरो आहे। ही आहिनि पाकिस्तान जा यादगारी सिक्का मुख़्तलिफ़। अच्छा। हा, हिन में ही हिकिड़ो 550 रुपए जो सिक्को बि आहे, जेको गुरु नानक जे 550 सालगिरह ते आयो, जारी कयो स्टेट बैंक। उन खां अलावा ही मेडल्स आहिनि। ही ब्रिटिश दौर जो आहे। अच्छा। हा, ही कुझु मुख़्तलिफ़ जिन पार्कनि में वेंदो हुतां जेके गेमिंग टोकन आहिनि, उहे जमा कंदो। उहे बि माना जेका शइ मिले जमा कंदा था अचो, छॾणो न आहे। ही 1948 खां वठी सिक्का शुरू पिया थियनि। हा, मुख़्तलिफ़ आहिनि। ही 1 पैसे जा हितां खां शुरू था थियनि हेसि ताईं। वरी हितां 2 पैसा, 5 पैसा, 10 पैसा, ईअं हलंदा पिया हलनि। लास्ट ही आयो आहे, एसि ताईं कंप्लीट आहिनि, पूरा आहिनि। अच्छा। 10 रुपयनि जो सिक्को। सही। माना तव्हां वटि सभु आहिनि? सभु आहिनि। को खुटल न आहे? खुटल न आहे को बि। पक्की ॻाल्हि? पक्की ॻाल्हि आहे। केतिरा क़िस्म थींदा?
क़िस्म त तक़रीबन Counting कई अथव? ही काउंटिंग न कई आहे पर मां सम्झां थो कोई 50 जे क़रीब थी वेंदा 50 हा ऐं ही आहिनि अर्गोननि जे दौर जा सिक्का अच्छा जेके हितां शुरू पिया थियनि उहे ये तव्हां किथां कया ही जेके अर्गोन दौर जा सिक्का आहिनि हा इहे हिकिड़े दोस्त खे मिलिया हुआ नौशहरो फेरोज़ जे वेझो हिकु बनी मां नंढड़े सोलंगियुनि जे ॻोठ मां अच्छा सो उन हू मूंखे ॾिना हुआ ऐं ही ॿ सिकंदर आज़म जा सिक्का आहिनि 2000 न यार हा भाउ सिकंदर आज़म जो दौर एतिरो पुराणो आहे भले दौर पुराणो हुजे पर उन दौर जा मूंखे नथा लॻनि यार तस्दीक करायो जेकॾहिं हीअ आहिनि त हीअ तमामु वॾी एंटीक शइ आहे रेप्लिका थी सघे थी बाक़ी हिनखे तव्हां कंफर्म करायो के कंफर्म कराईंदुमि कंहिं इदारे खां कंहिं माहिर असल में इदारे में खणी वञो न त पोइ सिक्का रखी था छॾनि पाण वटि वापसि रखी नथा कीअं कनि छॾींदा? इन जे करे माना न कीअं रखी छॾींदा ईअं ऐं ही आहिनि कुशान दौर जा हीअ नंढड़ो सिक्को आहे हीअ सफ़ा इहो नंढड़ो सिक्को ही जेको नंढड़ो आहे न हा इहो नसीराबाद जे वेझो आहे दड़ो चनहड़ जो दड़ो हा उतां क़बर खोटरी में मिलियो उते क़ब्रस्तान जी पहिरियां त दड़ो हुयो हिन जे दौर जी एग्ज़ैक्ट ख़बर न आहे त कहिड़े दौर जो चलो चलो ॿिया ॾेखारियो उन खां पोइ आहे फ़िरोज़ शाह तुगलुकी दौर जा ही 5 सिक्का ही 13वीं सदी जा आहिनि सही दिल्ली जा सुमरन जे दौर जा समन जे दौर जा मक़ामी जेके असांजा हुकुमरान हुआ न उन्हनि जे दौर एतिरा एतिरा कोन्हनि छो जो सिंध जी तारीख़ आहे तालपुरनि जे दौर जा भला न टालपुरनि जो दौर हिकिड़ो आहे शिकारपुर मिंट जो उहो बि ॾेखारियां तव्हांखे हिते हा असल में आहे त सिंध में तारीख़ी शयूं प्रिज़र्व न आहिनि माण्हुनि वटि हा तक़रीबन तव्हांखे सिंध जी माना नेटिव शइ जेका आहे न उहो तव्हांखे घटि मिलंदी एंटिक्स में तव्हां वेंदव नथा संभाले नथा संभालीनि इन मुक़ाबले में पंजाब सही आहे असांजे माण्हुनि वटि क़दुरु न आहे यार हा ही बहावलपुर स्टेट जा आहिनि अच्छा हा हे 1947 48 जा आहिनि रियासत हुई जॾहिं ही हैदराबाद दखन जो आहे ही वारो सिक्को अच्छा ही हुनजे पोयों पासो आहे सही आहे ऐं यार महमूद गज़नवी दौर जा आहिनि ही इहे बि सिंध मां ई मिलिया न इहे मां ख़रीद कया असल पंहिंजा कुझु सिक्का ॾिना हुनखे ऐं हुन बदिले में ई मोकिलिया सही आहे बाक़ी ही आहे शिकारपुर मिंट जो जंहिं ते ज़रबे शिकारपुर लिखियलु आहे इहो ॿाहिरि कढी सघो था हा मीर मुराद अली जे पहिरियों दौर जो आहे पहिरियों जेको मीर मुराद अली हुयो उन जे दौर जो आहे हीउ सिक्को अच्छा थोरो ॿुधाइजो किथे आहे निशानी निशानी हे लिखियलु आहे न शिकारपुर इहो थोरो ड्रही वियो आहे अगरि कंहिं वटि सही कंडीशन में हूंदो शिकारपुर लिखियलु आहे हा ही शिकारपुर लिखियलु आहे फारसी में लिखियलु हूंदो न न सिंधी में फारसी उन टाइम त फारसी हुई पर माना सम्झ में अची थो वञे त ज़रबे शिकारपुर लिखियलु आहे हा हिन ही कंफर्म थियल आहे सही आहे ही कहिड़ो दौर आहे ही बरतानवी दौर जा आहिनि अच्छा अंग्रेज़नि जो दौर जा चऊं खणी सही आहे ही हेसि ताईं वञनि पिया सही आहे ऐं ही आहे जोधपुर जो आहे सिक्को अच्छा इंडिया जी रियासत जो ही ब्रिटिश दौर जो आहे हा इरफान भाउ हिन में छा आहे हिन में पाकिस्तान जा नोट आहिनि बैंक नोट जेके जारी थिया आहिनि 1948 खां वठी हा हिन में ही सेट पहिरियों मूं वटि रेप्लिका आहे ओरिजिनल न ही बि मूं ख़ुदि स्टेट बैंक मां ख़रीद कयो आहे अच्छा हे कलेक्टर्स खे ॾींदा आहिनि डिज़ाइन एतिरी साइज़ त कोन हूंदी न न साइज़ इहा ई हूंदी नोटनि जी इन खां वॾा बि नोट आहिनि अञा अॻियां जेके छपिया आहिनि इन खां वॾा पोइ ही कॾहिं जा आहिनि ही 1948 जो पहिरियां नोट आहिनि सेट हा पहिरियों नोट इहो ई आहे 100 रुपए जो 10 रुपयनि जो 5 रुपया 2 रुपया ऐं रुपयो अच्छा शुरू वारा माना इहे हुआ पहिरियों 1948 बाक़ी पहिरियों साल जेको 1947 हो उन में जेका रिज़र्व बैंक इंडिया आहे उहा ई असल आहे नोट छापे पई अच्छा हाणे ही आहे वरी ॿियो सेट जेको 1953 खां 55 जे विच में आयो अच्छा ही सेट ख़तमु थी करे हिन में हर माना शहर जो अलॻि ईंदो कराची जो अलॻि ढाका जो अलॻि लाहौर जो अलॻि ही 500 रुपए नोट आहे पोइ ही ॿियनि शहरनि में कोन हलंदो न ही असल में जिथे जिथे ठहंदा हा न अच्छा ठहिया हुआ जिते हा मिंट जीअं लाहौर जी मिंट जीअं ढाका जी मिंट कराची स्टेट बैंक में डायरेक्ट ठहिया त हुन ते कराची लॻाईंदा सही आहे ही 100 रुपए जा नोट आहिनि ही बि हुन सेट जा आहिनि हिन में भाई कराची लाहौर हुन टाइम ही ढाका में कोन छपियो अच्छा हा ही कॉमन नोट वारी पोइ माना मिंट हिते ठही वियूं मिंट हिते ठही वई ही आहे 50 जो नोट हिन में ब्लू कलर बि ईंदो उन खां पोइ ग्रीन आयो अच्छा हा ही 10 रुपयनि जो आहे ही अच्छा ही जॾहिं जारी थियो 1953 खां 55 जे विच में त पाकिस्तान में वॾा एहतजाज थिया त तस्वीर हराम आहे अच्छा हा सो हे नोट बंदि कया वञनि सो हे ॾाढो हुन टाइम माना वॻोड़ थिया वॾा ही बि 10 रुपयनि जो आहे ही बाद में रेड कलर में आयो अच्छा हा ही 5 रुपयनि जा आहिनि सही ऐं हिननि ते बंगाली ॿोली बि गॾु आहे उन खां पोइ ख़तमु कयो 1971 खां पोइ अच्छा
पुराणा ई बि नोट अथव। हा ही नोट ही असां इस्तेमालु कया आहिनि। दोस्तो हाणे ही 1000 रुपए जो नोट एॾो वॾो पियो लॻे। ही 1983 खां हाणे 100 जो असली नोट कढूं था। दोस्तो हाणोको 500 जो नोट ॾिसो ऐं हू पुराणो जेको साइज़ में केॾो फ़र्क़ु आहे यार, ॾिसो। हा ही 100 जो नोट ॾिसो केॾो वॾो आहे हिन खां। ही 100 जो नोट ॾिसो हाणोको केॾो नंढो आहे हिन खां। वाह वाह। ऐं हिन जी क्वालिटी एॾी ज़बरदस्त हूंदी। ही त सफ़ा ईअं सम्झो त सफ़ा हल्की क्वालिटी आहे। सॼी दुनिया में हाणे पॉलीमर नोट अची विया आहिनि, प्लास्टिक जा। प्लास्टिक जा असां वटि अञा ताईं पनो पियो थो हले। सही। वाह वाह यार। शयुनि खे तरतीब सां रखियो आहे, माना 1000 खां वठी रुपए ताईं तव्हां वटि। हा सभु सेट कंप्लीट आहिनि। सेट कंप्लीट। अच्छा हिन में विच में कुझु चेंज नोट बि आया, उहे मूं वटि आहिनि जेके बिना अलावा सेटनि जो हुया। अच्छा। हा 20 रुपए जो रुपए जो नोट। ही हेसि ताईं त असां भलायासीं। सही आहे। ही 1983 में आया, 2005 में ख़तमु थिया। अच्छा हिन जी तव्हां हिस्ट्री बि ख़बर आहे। वाह वाह। 2005 में वरी 5000 खां वठी आयो। असल में 5000 न रखण जो 500 सबब न, ही टोटल आहे न। ही 2005 में जेको 5000 खां वठी 10 रुपए ताईं आयो न सीरीज़, 5 रुपए ताईं, उन में मां ही गॾु पियो थो कयां 786 वारा नोट। अच्छा सीरियल हिकिड़ो ई। सीरियल हिकिड़ो ई। सो हाणे उहो मूंखे 5000 जो नथो मिले, 786 वारो। अच्छा नंबर मतिलबु हिकिड़ो ई रखो पिया। हा ॿिया सभु मिली विया आहिनि। ॿिया मिली विया आहिनि। ही 1000 जो मिली वियो आहे, ही 500 जो, 786। दोस्तो 786 सीरियल जो आख़िरी नंबर आहे। 1000 खां शुरू थियो आहे इहो साॻियो नंबर। हिन में 500 में बि आख़िर में 786 आहे। ही 100 रुपए में बि आहे, 100 रुपए में बि आहे, 50 रुपए में। 50 रुपए में बि आहे। अच्छा ही जेको नोट आहे 500 रुपए जो, 2007 में जेको शाया थिया न नोट, हा उन्हनि में हिकिड़ो एरर अची वियो। उहो इहो त इन में झंडो न हो। अच्छा। हा ही नकुली न आहे नोट, पर माण्हू वठनि न पिया छो जो हिन में झंडो न हो। झंडो कोन इहो हो। स्टेट बैंक जो एरर हो। अच्छा। पोइ वरी 2008 खां जेके छापियूं उन में वरी वापसि रखियऊं। इहो मूं वटि पियो आहे। सही। हाणे हिन में बि 786 वारो आहे। हा 20 रुपए नोट पिया आहे। ही 20 रुपए जा मुख़्तलिफ़ आहिनि। हिन में 3 कलर ईंदा आहिनि। हा ही थोरो पहिरियां डार्क ईंदो, हाणे थोरो लाइट थो अच्छा अचे। ही त बंदि थी वियो, ही त कोन थो अचे। ही बि बंदि थी वियो। सही। हा हिन जी छपाई 2015 में बंदि थी हुई। ही 10 जा नोट आहिनि। हिन में 786 आहे, पर हिन में बि 3 कलर ईंदा आहिनि। असांखे सभु हिकु जहिड़ा लॻंदा आहिनि। अच्छा अलॻि अलॻि कलर। हा ही अलॻि अलॻि ॾिसंदो न थोरो। हा ही डार्क आहे, हा ही लाइट आहे, ही थोरो हुन खां डार्क आहे। थोरो डार्क आहे। सही। अॻिते हलो नहीं। ही 5000 नोट इहो बंदि थी वियो। ही बंदि थी वियो। ॿियो वरी ही आहे, ही विच में बिना सेट जे आयो 500 100 नोट। अच्छा। ही वरी आहे जंहिं ते मकलीअ जी तस्वीर। हिकिड़े पासे ॾांहुं शालीमार बाग अथसि लाहौर वारो, ॿिए पासे ॾांहुं ही मकलीअ जी तस्वीर अथसि। बस इहो असां त थोरो कयो हिननि। हा बसि 10 रुपए खां अॻिते वधायूं न असांखे। कोन वधायूं। ही 5 रुपए जो नोट आहे। हा पंहिंजा बसि लाहौर जा हा इन्हनि जा रखंदा नोट, तस्वीरूं लॻाईंदा। ही बि रुपयो आहे पुराणो। माना हर जाइ ते तासुब, हर जाइ ते सिंधियुनि खे माना पुठे रखिणो आहे। बिल्कुलु। बसि हाणे मिड़ई ही यादगारी नोट आहिनि 3। अॼु ताईं सिर्फ़ु 3 आया आहिनि। ही आयो 1997 में, 50 साल पाकिस्तान खे पूरा थिया, त ही यादगारी नोट आहे। दोस्तो तव्हां मां ही नोट कंहिं कंहिं ॾिठो आहे कमेंट्स में ॿुधाइजो। हाणे ही आहे जेको पाकिस्तान खे 75 साल पूरा थिया, उन टाइम ही शाया थियो। ही स्टेट बैंक खे 75 साल पूरा थिया, उन ते कढियो उनजी यादगारी में। सही। ही पुराणा आहिनि, बैतुल माल जा फूड स्टाम्प चऊं हिननि खे। अच्छा। हा उहे आहिनि। ऐं ही काइदे आज़म जी जेका मज़ार ठही उहा आवाम ठाराई ही पंहिंजे चंदे मां। अच्छा। हा ही उन जा फंड हुआ, त केरु अगरि रुपयो फंड ॾींदो हो त हुनखे ही पर्ची ॾींदा हुआ। उहा ही पंजाब डेवलपमेंट फंड जो। मतिलबु त ही जेके करंसी नोट आहिनि या ही मिसाल फंड्स जा जेके टिकट्स आहिनि, इहे तव्हां ख़रीद कया आहिनि? न कुझु ख़रीद कया आहिनि, कुझु दोस्तनि खां एक्सचेंज कया आहिनि, इहे बि दोस्तनि पर ख़रीद ई कया आहिनि क़िस्म जा। सही आहे। ऐं कुझु दोस्तनि ॾिना आहिनि जेके जेके जिन वटि मौजूदु आहिनि। ही कुझु ॿाहिरि मुल्कनि हा जा ॾेखारींदा हलो बसि। ईरान जा आहिनि। दोस्तो हुन जे डिटेल्स में नथा वञूं, बसि तव्हांखे मथा चरो करंसी नोट्स ॾेखारियूं था जेका फॉरेन करंसी आहे, मुख़्तलिफ़ मुल्कनि जा करंसी नोट्स आहिनि। जल्दी जल्दी भाउ तव्हां ॾेखारींदा हलो। सऊदी जा आहिनि रियाला सभु। सही आहे। ही जापान जा, ही मलावी जा, ही जर्मनी जा आहिनि। यार दोस्तो तव्हां जसे कोन ॾींदो भाउ इरफान खे, हेॾी महिनत करे हिन शयूं ई गॾु कयूं आहिनि ऐं वॾी ज़बरदस्त तरीक़े सां शयुनि खे प्रिज़र्व कयो आहे हिन, सॼी दुनिया में हाणे जीअं ही शयूं ख़राबु न थियनि ऐं डिघे अरसे ताईं सॼी दुनिया में हाणे ही नोट पिया अचनि। अच्छा।
पॉलीमर नोट था चवनि, हिन खे प्लास्टिक नोट बि चवंदा, पॉलीमर बि चवंदा। फ़र्क़ु आहे, थोरो फ़र्क़ु आहे। हा, ही कली वांगुरु आहे। हा, ही जल्दी कोन माना हिन ख़राबु में हिकिड़ो अहिड़ो हिसो ॾींदा आहिनि जंहिंमां ट्रांसपेरेंट हूंदो आहे, आर पार ज़ाहिर थींदो आहे। अच्छा, ही छा आहे? ही गोल्ड फॉइल नोट आहे, अच्छा $2 जो। असल में ही सिर्फ़ु कलेक्टरनि लाइ हूंदो आहे, ही को आम नोट न आहे, मतिलबु अच्छा रेगुलर न आहे। ही आहिनि श्रीलंका जा नोट, ही हाणे सेट आयो आहे यादगारी तौरु। अच्छा, ऐं ही सद्दाम हुसैन जे दौर दौरे जो नोट आहे। हा, ही बि डॉलर्स जे $10 पुराणा न, आहिनि। ही असल में ही फेक आहे नोट। फेक आहे? हा, गेमिंग नोट जी चइजे, मूंखे जेके जेके मिलंदा आहिनि मूं रखंदो। अच्छा, ठीकु आहे, बाक़ी डॉलर हेॾां आहे अॻियां। बसि सही आहे। ही डाक टिकलियूं आहिनि। अच्छा, हा, पोस्ट स्टैम्प जंहिंखे चवंदा आहियूं। ही आहिनि बहावलपुर स्टेट जूं। ऐं ही सभु जेके आहिनि उहे पार्टीशन खां पहिरियां जूं आहिनि, पाकिस्तान जे। अच्छा, हितां खां वरी ब्रिटिश दौर जूं आहिनि। सही आहे। ही कोटफियूं आहिनि मुख़्तलिफ़ रियासतुनि जूं, भरतपुर जी, रीवा स्टेट जी, हैदराबाद दखन जी, ब्रिटिश जूं, ही पाकिस्तान जूं। ऐं ही उहे स्टैम्प आहिनि जेके सिंध जे मुख़्तलिफ़ मोन्यूमेंट्स ते यादगारी तौरु आया आहिनि। अच्छा, मोहनजोदड़ो, शाह अब्दुल लतीफ़, लैंसडाउन पुल, उन खां अलावा मकली, ऐं ही काशी जो कमु जेको आहे उन ते। ही पाकिस्तान जूं मुख़्तलिफ़ आहिनि स्टैम्प्स, हे बि यादगारी आहिनि सभु। ही भला शयूं कलेक्ट करणु केतिरो ॾुखियो आहे इरफान? असल में पूरियूं करणु ॾुखियो आहे, मिली वञनि न्यू, कुझु तमामु घणी थियूं मिलनि, कुझु मिलनि ई कोन थियूं, रेयर आहिनि। तव्हां केतिरी उमिरि खां शयूं गॾु पिया कयो? मां तक़रीबन 5 क्लास कंहिं समय तो 12 खां 13 साल मुंहिंजी उमिरि हुई त मां शुरू कयूं। हींअर केतिरी आहे? तक़रीबन मुंहिंजी 33 साल उमिरि आहे, त ईअं माना सम्झो 20 20 सालनि जो अरसो लॻी वियो आहे। ही जेके बि क़ाइदे आज़म ते आयूं आहिनि, ही रेगुलर आहिनि, ठीकु आहे। ऐं हे जेके यादगारी क़ाइदे आज़म ते आहिनि, उहे टोटल मोड मौजूदु आहिनि। ज़बरदस्त। अच्छा, हिकिड़ी ॿी ख़ूबसूरत शइ आहे जो शयुनि जी ॾाढी तरतीब रखियल आहे, ख़राबु न थियनि। हा, माना सीक्वेंस ॾाढी भली ठहियल आहे भाउ वटि। हाणे ही अलामा इक़बाल ते जेके आहिनि, ही खुटल आहिनि, कुझु मिलियूं आहिनि। ऐं ही बेनज़ीर भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो ते जेके स्टैम्प्स आहिनि उहे आहिनि। सही आहे। ही बि मुख़्तलिफ़ स्टैम्प्स आहिनि। ऐं ही उहे स्टैम्प आहिनि जेके रोड मैप ते लॻनि था, या पंहिंजो रूट मैप ते लॻनि था, इहे सभु आहिनि। हा भाउ, ही छा आहे? ही आहे रशिया जो नोट, अच्छा, 1912 जो। 1912 जो? हा, हिन महिल ताईं कहिड़ो बि रेगुलर नोट एॾो वॾो कोन्हे, ही दुनिया जो सभ खां वॾो नोट आहे। अच्छा, हा, ऐं माना हेसि ताईं हिन खां वॾो को नोट कोन नोट छपियो आहे? कोन्हे। ही हिन जी साइज़ केतिरी आहे? ही तक़रीबन ड्रैग में 11 इंच आहे। 11 इंच? हा, ऐं उन ई रशिया जो वरी जॾहिं पहिरीं आलमी जंग लॻी, उन खां पोइ क्राइसिस आया ऐं अक्टूबर इनक़लाब, उन में ॾाढो रशिया जी जेका मुएशियत आहे उनखे वॾो नुक़सानु थियो। त हुन में वरी पोइ जॾहिं खोटी थी कागज़ जी, धातु जी, त ही स्टैम्प खे पैसनि तौरु यूज़ कयो वियो। अच्छा, हा, त वरी दुनिया जो सभ खां नंढो नोट जो एज़ाज़ बि रशिया वटि हलियो वियो। अच्छा भाउ, इहो ही त माना शयूं हथु करणु ॾुखियूं हूंदियूं, ही तव्हां किथां हथु कया? ही कलेक्टरनि खां हथु कया आहिनि। कलेक्टर? हा, लाहौर जा कलेक्टर आहिनि दोस्त, उन्हनि खां वरिता। अच्छा, हाणे ही केॾो फ़र्क़ु अच्छा, ही तव्हांखे सवलाई सां ऐं सस्ता मिली आहे या न? ही थोरा महांगा मिलंदा आहिनि। अच्छा, घणे में मिलिया ही तव्हांखे? ही सम्झो 20,000 जो सेट आहे ॿई। अच्छा, हा, हाणे ही ॾिसो केॾो फ़र्क़ु आहे ॿिन्ही नोटनि में। अच्छा, हिननि में 5 सालनि जो फ़र्क़ु आहे, वॾो बि न आहे। त ख़बर पए थी त माना जंगुनि जो केॾो ख़बर पए थी, बिल्कुलु। ही आहे ब्रिटिश दौर जो दावतनामो। हा, ही असल में वार जे लाइ ॾिनो वियो हुयो माण्हुनि जेके जेके नवाब आहे न ब्रिटिश दौर में, त उन्हनि खे हिन में हा ॾेखारींदा हलो इहे सभु थोरा थोरा। हाणे अज़ान जो टाइम थियण वारो आहे दोस्तो, वाइंड अप करण जी कोशिशि कंदासीं, छाकाणि त इलाही डिघो थी वियो आहे। हाणे ही अहम तमामु अहम डॉक्यूमेंट आहे। ॿई ब्रिटिश दौर जा आहिनि। वायसराय दिल्ली जेको हुयो उन टाइम, उन सभिनि ॾे ही नामा मोकिलिया हुआ त बाबा असांजी वार में मदद कई वञे, पैसनि जी मदद कई, चंदे लाइ आहे। चंदे लाइ सम्झो। सही आहे। ही बि दावतनामो आहे बहावलपुर जो। सही आहे। ॿियो ॾेखारियो। ही लाइसेंस आहे पुराणो, ब्रिटिश दौर खां अॻु में जो आहे। ठीकु आहे, ॿियो ॾेखारियो बसि। हे बि कराची हिकिड़े प्रोग्राम जो 1963 जो प्रोग्राम थियो उन जो। दोस्तो वक़्तु तमामु घटि आहे, अज़ान अचण वारी आहे। भाउ वटि तमामु घणियूं शयूं पियल आहिनि माशाअल्लाह, ऐं तव्हां जे करे चवंदो त हिकिड़ो पार्ट ॿियो बि ठाहे वठंदासीं। ही कराची में माना ब्रिटिश दौर में उतां जे तालुकनि जी डिटेल आहे कुझु। अच्छा, सही आहे। रेवेन्यू रिकॉर्ड आहे। रेवेन्यू रिकॉर्ड आहे। सही आहे। हे हुननि जो पंहिंजो लॻल बि आहे स्टैम्प कोर्ट में। ही कहिड़े साल जो आहे? में बि साल लिखियलु हूंदो, बहरहाल डेटूं ॾेई वयूं। बहरहाल दोस्तो, हिन सिंधी बाग तव्हां केतिरी जस ॾियणु चाहींदो
छाकाणि त हिन पंहिंजे शौक़ु ख़ातिर वॾी महिनत कई आहे, हिननि शयुनि खे संभाले रखियो आहे ऐं वॾो पैसो बि ख़र्चु करे हिकु ग़रीब नौजवान आहे, भाॼी खपाए थो। तव्हां जेकॾहिं हिन खे जस ॾियणु चाहियो था त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। हा भाउ इरफान, आख़िर में तव्हां सिंध जे नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज मां नौजवाननि खे इहो ई ॾियणु चाहींदुसि त पंहिंजी तारीख़ सां प्यारु कयो, पंहिंजी तारीख़ जे बारे में ॼाणो। ईअं नाहे त अगरि दुनिया तरक़ी थी करे त असां सिर्फ़ु उन सां गॾु हलूं। अगरि असांखे पंहिंजो बुनियादु ख़बर न हूंदी त असां 5000 साल अॻु केॾी वॾी तरक़ी याफ़्ता क़ौम हुआसीं, उन खां पोइ असां केतिरी तरक़ी कई आहे, उन खां पोइ केतिरा कारनामा दुनिया में कया आहिनि, उन जी ख़बर हुजणु खपे। ॾाढो ख़ूबसूरत पैगाम ॾिनो आहे। मुंहिंजो बि सभिनी दोस्तनि खे इहो ई पैगाम आहे त दोस्तो, तारीख़ सां दिलचस्पी रखो। सिंध जी तारीख़, दुनिया जी तारीख़, हिन नंढे खंड जी तारीख़ पढ़ो। थोरो वक़्तु तव्हांखे मिले, तव्हांखे ख़बर पवंदी। इस्लाम जी तारीख़ पढ़ो। दोस्तो, विलाग थी वियो आहे तमामु वॾो, न त हीअ भाउ वटि बि शयूं रखियल आहिनि। हीअ बि तव्हांखे तफ़सीली तौरु ॾेखारियूं आहे। हीअ ॾिसो, सिंधी शोपीस, हीअ चाबियूं रखण लाइ हिकिड़ो नंढो कबट। बहरहाल दोस्तो, अॼोको विलाग कीअं लॻो तव्हांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। कैमरा वर्क थोरो रफ एंड टफ हो, उन लाइ माज़रत। भाउ खे एप्रिशिएट तव्हां केतिरो कंदो उहो बि ज़रूरु ॿुधाइजो। हिन भाउ जी महिनत तव्हांखे पसंदि आई आहे त हिन वीडियो खे ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायो, जीअं ख़बर पइजी सघे त हिकु ग़रीब सिंधी नौजवान पंहिंजी तारीख़ सां केतिरी मुहबत करे थो, सिंध सां केतिरी मुहबत करे थो ऐं केॾी महिनत करे रहियो आहे। हिन मां हिनखे छा मिलंदो? कुझु नथो मिले। कहिड़ी हिते टिकट रखियल आहे, हिते शौक़ु ख़ातिर हेॾो सारो सम्झो त हीउ ख़ज़ानो जमा कयो आहे। हीउ ख़ज़ानो न आहे त ॿियो छा आहे? हीअ वॾी क़ीमती शयूं आहिनि, तव्हांखे मुल्ह ते बि मार्केट में ई न मिलंदियूं। दोस्तो, वॾी महिरबानी, माशा अल्लाह।